अस्सलाम वालेकुम डियर स्टूडेंट्स, आउं अरशद अली ऐं तव्हां मुंहिंजो चैनल यूट्यूब लुबाबा लर्निंग होम ॾिसी रहिया आहियो। सो अॼु जे वीडियो में असां सिखंदासीं अलजिब्रा जी जोड़ ऐं कट कीअं कजे। हिन वीडियो में असां सम्झंदासीं मुकमल तरीक़े सां त अलजिब्रा जी जोड़ ऐं कट कीअं कजे। सो वीडियो खे आख़िर ताईं लाज़मी ॾिसिजो, ठीकु आहे। सो बिना देर जे पंहिंजे वीडियो खे स्टार्ट करियूं था। फर्स्ट ऑफ ऑल असां वटि क्वेश्चन आहे 5x + 9x। क्वेश्चन खे सॉल्व करण खां अॻु में सम्झो त असां 5 खे छा चवंदा आहियूं, ठीकु आहे। सो 5 खे पाण चवंदा आहियूं कोएफिशिएंट, ठीक है। एक्स के पाण चवंदा आहियूं वेरिएबल, ठीक है। अच्छा, कोएफिशिएंट जो मतलब हूंदो आहे त केतिरा भेरा, ठीक है। यानी एक्स 5 भेरा आहे त जेको आहे इन खे पाण चवंदासीं कोएफिशिएंट, ठीक है। ऐं एक्स जेको आहे वेरिएबल आहे, वेरिएबल बदलजंदड़ हर्फ़ खे चवंदा आहियूं। ऐं वेरिएबल असां उते रखंदा आहियूं जिथे असांखे जेको आहे क़ीमत जी ख़बर न हुजे, ठीक आहे। त उते असां जेको आहे वेरिएबल रखंदा आहियूं। अच्छा, वेरिएबल मां मुराद सिर्फ़ु एक्स नथो थी सघे, पर अल्फ़ाबेट्स जेके बि आहिनि उहे जेको आहे वेरिएबल तौरु इस्तेमालु थी सघनि था। मिसाल तौरु आहे ज़ेड आहे, एक्स आहे, पंहिंजो सी आहे, एफ आहे, जेके बि वेरिएबल आहिनि, ठीकु आहे। सो हाणे अचूं था क्वेश्चन जी तरफ़ ऐं इन खे सम्झूं था त हीअ सोल्व कीअं थींदो, ठीकु आहे। 5x + 9x। हाणे ॾिसो, हाणे मैथमेटिक जो हिकिड़ो कानून आहे, जीअं असां पढ़ियोसीं त कोई बि अदद आहे, मिसाल 600 आहे, उनजे आॾो कुझु न आहे त प्लस आहे, 700 आहे त उनजे आॾो कुझु न आहे प्लस आहे, 900 आहे या लख आहे, हज़ार आहे, जेके बि अदद आहिनि उन्हनि जे आॾो कुझु न आहे त प्लस आहे, ठीकु आहे। ठीकु अहिड़े ई तरह एक्स जे मथां कुझु न आहे त उनजे मथां हिकु आहे, ठीकु आहे। इहो असांखे सम्झणो आहे। हिते बि एक्स जे मथां कुझु न आहे त ईअं सम्झ हिकु आहे, ठीकु आहे। अच्छा, हाणे सम्झूं था त जेको आहे हिन टाइप जा जॾहिं बि सवाल अचनि, मिसाल आहे हिन पासे ॾांहुं बि एक्स हुजे, हिन पासे ॾांहुं बि एक्स हुजे, यानी ॿिन्ही पासनि ॾांहुं वेरिएबल सेम हुजे, ठीकु आहे। ॿिन्ही पासनि ॾांहुं वेरिएबल सेम हुजे। बेसिकली हिननि क्वेश्चन खे जेके ॿिन्ही पासनि ॾांहुं एक्स हुजे उन्हनि खे पाण चवंदा आहियूं लाइक टर्म्स, ठीकु आहे। जॾहिं बि लाइक टर्म्स हुजनि, यानी ॿिन्ही पासनि ॾांहुं वेरिएबल सेम हुजे ऐं उनजे मथां पावर बि सेम हुजे, वेरिएबल बि सेम हुजे, उनजे मथां पावर बि सेम हुजे, त इन कंडीशन में जोड़ ऐं कट थी सघे थो। इहो पंहिंजे ज़हन में विहारे छॾियो, ठीकु आहे। सो हिते वेरिएबल बि सेम आहे, उनजे मथां पावर बि सेम आहे, त इन कंडीशन में जोड़ करे सघूं था, ठीकु आहे। सो 5x + 9x कंदासीं, जवाबु असां वटि ईंदो 14x, ठीकु आहे। अच्छा, पावर पाण में जोड़ न थींदा, ठीकु आहे। सो पावर सेम ई रहंदो, ठीकु आहे। हिन जे आॾो बि जेको आहे मथां कुझु न आहे त ईअं सम्झो हिकु आहे, ठीकु आहे। हिकु लिखण जी ज़रूरत न आहे, कुझु न आहे त ईअं सम्झो मथां हिकु आहे, ठीकु आहे। अच्छा, ॿियो नंबर क्वेश्चन सोल्व कयूं था। मिसाल आहे असां वटि ॿियो नंबर क्वेश्चन आहे 5y - जेको आहे 4y, ठीकु आहे। हाणे ॾिसो, हिते बि जेको आहे वेरिएबल सेम आहे ऐं पावर जेको आहे कुझु न आहे त हिकु आहे, ठीकु आहे। सो 5y - 4y कंदासीं, जवाबु असां वटि ईंदो 1y, ठीकु आहे। टियों नंबर क्वेश्चन सम्झूं था। मिसाल था वठूं टियों नंबर क्वेश्चन असां वटि 3x + 9y। अच्छा, हाणे हिते ॾिसो वेरिएबल चेंज आहे। हाणे वेरिएबल चेंज हूंदो, ठीकु आहे। भली असां हिन जे मथां पावर हिकु आहे, हिन जे मथां पावर हिकु आहे, ठीकु आहे। सो पावर सेम आहे लेकिन वेरिएबल चेंज आहे। असां पढ़ियोसीं त अलजिब्रा जे कानून में जेकॾहिं वेरिएबल बि सेम हुजे, उनजे मथां पावर बि सेम हुजे, यानी वेरिएबल बि सेम हुजे, पावर बि सेम हुजे, त उन कंडीशन में असां जोड़ ऐं कट करे सघूं था पिया। सो हिते ॾिसो, वेरिएबल हिते ॿियो आहे, हिते ॿियो आहे। जॾहिं वेरिएबल ॿियो बि हूंदो त उन कंडीशन में पाण जोड़ या कट न करे सघंदासीं, ठीकु आहे। सो हाणे इन जो जवाबु तव्हां चवंदो सर हिन जो जवाबु छा आहे। सो हिन जो जवाबु इहो ई आहे 3x + 9y। सो हिन जो जवाबु सेम ई रहंदो, ठीकु आहे। अञा ॿियो मिसाल वठूं था पिया। मिसाल आहे 7y + 9y, ठीकु आहे। हाणे ॾिसो, हिते वेरिएबल सेम आहे, ठीकु। उनजे मथां पावर बि यानी हिकु आहे, कुझु न आहे त हिकु आहे, ठीकु आहे। त 7y + 9y कंदासीं, जवाबु असां वटि ईंदो 16y, ठीकु। अञा ॿियो मिसाल वठूं था पिया। मिसाल आहे 6x - 3 जेको आहे 3z। हाणे ॾिसो, वेरिएबल चेंज आहे ऐं पावर भली सेम हुजे, हिन जे मथां कुझु न आहे हिकु आहे, हिन जे मथां कुझु न आहे हिकु आहे। त ॾिसो, बेस असां पढ़ियोसीं त वेरिएबल बि सेम हुजे ऐं पावर बि सेम हुजे, त उन कंडीशन में पाण जोड़ करे सघूं था, ठीकु आहे। सो हीउ जोड़ न थी सघंदो, हिन जो जवाबु आहे 6x - 3z, ठीकु आहे। मां उमेदु करियां थो त हीउ वीडियो तव्हांखे सम्झ में अची चुको हूंदो। नेक्स्ट वीडियो में असां अलजिब्रिक मल्टीप्लिकेशन ऐं डिवीजन सम्झंदासीं, ठीकु आहे। सो वीडियो तव्हांखे सुठो लॻे त लाइक, कमेंट ऐं चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब कजो।